फल जी लाव तुझी आया थाम लुत वसाण लतीफ चई ऐं मुर्शिद ला लतीफ सो साईं बदलत में अला तोखां पुछली कहीं भी आशिक ओलिया आलिम कहीं न ॿुधायो केवला सोने धणीअ क़ुरान शरीफ़ जा सीपारा ॿुधाया आहिनि क़ुरान पाक जो आयतूं ॿुधायूं क़ुरान पाक जो रुकू ॿुधायूं क़ुरान जा सजदा ॿुधाया पर क़ुरान जा लफ़्ज़ बि ॿुधाया त हेतिरा लतीफ़ साईं ओ जवाब 33 सिपारा क़ुरान में छवियल एविल ज़ौक़ूर हलकी लकी मौला मरहे तल 480 रुकू क़ुरान में 14 सजदा तवल 6666 मज आयतूं आहिन ओ मिलई लफ़्ज़ क़ुरान जा हा नव किरोड़ियूं लिखन वरक वारी त अखर मिड़े मुर्शिद नाल लतीफ़ जवे जे नज़र करी लेक त छड़ी बिस्मिल्लाह बसिया केवड़ा साईं मुर्शिद साईं लतीफ़ विच धणी हुन जा वॾा वॾा फ़कीर हा तमर फ़कीर तमाजी फ़कीर रावल फ़कीर मदन फ़कीर पर ॿिया बि कई फ़कीर हा सोने लाल जा मदन केवला हिंदू हुयो हर उन हट ते दुकान ते तारा दी वट रखियो सौदो ॾिनो जे वक़्तु भिट धणीअ जो हुन ते राज़ थी पियो लतीफ़ साईं जी लड़ लॻी पियो मुर्शिद साईं जो तालिब थियो त मदन मलम मदन लाल थी वियो हर सफ़र में लाल लतीफ़ साणा मुर्शिद भिट धणी केवला पंहिंजे मुरीदनि वटि आयो आहे रसाले जी ॻाल्हि आहे मुर्शिद पाक जी ख़ामोश केवला साईं मुर्शिद साईं फ़कीरनि वटि आयो आहे फ़कीरनि अर्ज़ कयो साईं तूं त असांजे मुर्शिद आहे भिट धणी अहल बेत आहे सैयद आहे लेकिन ही मदन हिंदू माण्हू अवां खां उथे वे त इहा ॻाल्हि असांखे नथी वणे तूं सैयद थी वाणे खे गॾु थो घुमाईंदो वठे मुर्शिद चयो त हाणे मुरीदनि खे कीअं सम्झायां मदन त हिन जे नज़रनि में वाणियो आहे लेकिन मदन खे त रंग लॻी उहो लतीफ़ जो बेटा धणी थो चए बा मुंहिंजो पिरोली मुंहिंजो गुज़ार त भञी वेंदो आहे तंहिंजे करे खणंदो हा जेकॾहिं तव्हां भञी वञो त मां ही न खणंदुसि मुरीदनि अर्ज़ कयो साईं असां वटि बि चाचे हिसे वारा मामे मूसे वारा थॾे ते गुज़ार त भञी वेंदा त असांखे चई ॾेई त ॾिसो बेटा धणीअ चयो बा भञो केवल असां सोणे लतीफ़ गुज़ार त ॾिनी कहिड़ी अबा ॿुधायो अलाह खे प्यारियूं शयूं कहिड़ियूं आहिनि सॼी खुदाईअ में ख़ासि शयूं हाणे 18,000 मख़लूक़ात आहे हदीस थी लिखे हाणे कहिड़ी शइ न आहे जेका अलाह खे प्यारी न आहे जेका रब ख़लकी आहे न साईं मालिक खे प्यारी आहे ही कख पन वण टण जेका ख़राब में ख़राब शइ उहा बि मालिक खे प्यारी आहे छो त ख़लकी थिए फ़कीर मुंहिंजी पिया लतीफ़ तो जे ॿुधायो हिकु फ़कीर उथी बीठो जे मुर्शिद साईं अमर थिए त ॿुधायां भिट धणी चइबा ॿुधा फ़कीर तो चए साईं अल्लाह खे घणो करे त प्यारे में प्यारियूं शयूं सुगदा थी चांवर या माया खीर हूंदा सुगदा थी चांवर खंड थी लॻे जंहिंमहिल खैरपुर जा अंब लॻी वञे सां लोटो खीर जो केवड़ा साईं घणो करे अलाह इहे शयूं प्यारियूं भिट धणी तो चइबा अलाह त बेमिसाल आहे पाकनि पाक को चांवर तो कोन खाईंदो आहे खीर पींदो आहे मेहन जा त हुनखे वणंदा बेमिसाल आहे मिसाल ई न ॿियो फ़कीर उथी बीठो चइसि मां भञी वियो हुकुम थिए भिट धणी चइबा ॿुधा घणो करे अलाह खे प्यारे में प्यारियूं शयूं थधा पाणी गुलाब जा शरबत बर्फनि जा पाणी थधा गुलाब जा शरबत कंहिं चइसि अलाह खे मथां वॾा वॾा शहर प्यारा हुजनि हणी हणी बीठा किबला न भॻो भिट धणी तो चए मदन खां पुछो मदन अलाह खे प्यारियूं शयूं कहिड़ियूं आहिनि त मदन तो चए साईं ख़ुदा खे प्यारे में प्यारियूं शयूं अथव गॾियूं ॾेॾर त भिट धणीअ चयो वाह 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 मदन वाह गुज़ार त भञी वई
मुरीदन चयो साईं वाह वाह हरू भरू वाणे जी भर वतो ओ हराम शइ जा नाला तो करे अलाह खे गदियूं प्यारियूं हन ॾेॾर प्यारा हन भॼी त असां वियासीं पोइ बि सुखदासीं चांवर त चयोसीं माया खीर हो तो जे गदियूं ॾेॾर भागी से असां के न मदन भेट धणी चयो चए हाणे फ़कीर खे सम्झाया जब ॻाल्हि ॿुधो तव्हां त मदन थो चए गॾियूं तव्हां त सम्झो गॾियूं याने गॾु हुयूं गॾियूं न पर अलाह सां जेके गॾु हुयूं उहे शयूं प्यारियूं आहिनि ॾिसे कहिड़ियूं शयूं कि अलाह सां गॾु हुयूं मोहम्मद जी ज़ात मोहम्मद अली फातिमा हसन ते हुसैन इहो पंतन पाक जो नूर हो ॿी अलाह जी ज़ात थी सॼी ख़ुदाईअ खां प्यारे में प्यारी शयूं अलाह खे जेका अथव सा मोहम्मद आली मोहम्मद जी ज़ात प्यारी आहे इन जे सदके ही सुगदादी चांवर माया खीर ऐं अधु वण जी टैपा रखी वेठा वग़ैरह साईं इन जे सदके इहे बहारियूं थियूं नेमता थियूं न जीअं महबूब न हुजे हा त असां बि कोन हुजूं लख एहसान उन जा भेट धणी बि सम्झायो आहे त ख़बरदार थियो अलाह खे प्यारे में प्यारी शयूं सैयद जी ज़ात अथव पंतल पाक जी सभिनी मनी साईं बेशक के वो ॾेॾर थो चए ॾेॾर कीअं प्यारा थिया अलाह खे चइबो तव्हां ॾेॾर था सम्झो ॾेॾर जेके ख़ुदा जी राह में ॾियनि बि ॾरनि बि ॾियनि बि वरी ॾिजनि बि त छल अलाह क़बूल करे हींअर त आनक 5 पैसे ॾेई फ़कीर खे चल वाह जो असां घर तबाह करे छॾियो राह मौला रोज़ सां सखावत जो है न साईं न त लतीफ़ थो चइजे ॾे थो तॾहिं बि डर सबा अलाह खे प्यारियूं शयूं उहे जेके ख़ुदा जी राह में ॾियनि बि ॾरनि बि ज़ात ते ॾात न आयासीं अघी विया 12 महीना गुज़री वियासीं भिट धणी हर कंहिं मुर्शिद हादी अचे न साईं त मुर्शिद लतीफ़ वरी आयो आहे मदन साण चइसे अञा तव्हां हिन वाणे खे गॾु घुमायो था हा बा मुंहिंजो सौदो वठी ईंदो आहे मदन खे मुंहिंजे सौदे जी ख़बर आहे उन बाज़ार जी ख़बर अथसि चइसे असां सॼे घर जो सौदो था आणियो असांखे हुकुम जो असां वठी ईंदासीं भिट धणी चइबो वठी अचो जे तव्हां सौदो वठी आयो त मदन न खणंदुसि भिट धणी केवल 3 रुपया फ़कीर खे ॾिना अबा रुपए जी हित रुपए जी हुत रुपए जी हित न हुते 3 सौदा वठी असां हिकु त ज़िद करे वेठा मुर्शिद सां न त न करणी 3 रुपया खणी जे पने अकल जो वॾो शहर आहे मिसाल अहिड़े शहर में वॾे दुकान ते चढ़ी वियो फ़कीर दुकानदार खे चवंदा बाबा वारो कर मूंखे मुर्शिद मोकिलियो आहे भिट धणीअ सोणे मूंखे सौदो ॾे दुकानदार गिराकनि खे चवंदा बाबा 5 मिंट बीहो अवल हिन फ़कीर खे जो भिटे जो फ़कीर बाबा हुकुम कर ॿियो ख़ैर आहे रुपयो थो जाए जल्दी कर मूंखे हित ॾे हित ॾे त साईं दुकानदार खे पघर चढ़ाए थी फ़कीर होश करे ॻाल्हि हा भिटाए जो फ़कीर थी मां तुंहिंजो रुपयो न ॾिठो आहे चए छो त पुट रुपयो अवल वटि जल्दी करे हित ॾे हित ॾे त हाणे हथ वारे खे इहा ॻाल्हि वणंदी भाईंदो फ़कीर होश करे ॻाल्हि हा दफ़ा ईअं फ़कीर थी पिया त मूंखे तुंहिंजो रुपयो जाए हित ॾे चढ़े त मूंखे मुर्शिद मोकिलियो आहे चुप करे चढ़िया मुर्शिद कीअं चवंदी हिताई कीअं चवंदी त दुकानदार खे चओ त रुपयो जाए हित ॾे चुप कर नथो ॾे त भला रुपयो थो जा हुत ॾे वरी उहा ई ॻाल्हि पुट मां नथो चवां मूंखे मुर्शिद पाण मोकिलियो आहे रुपयो थो जाए हित ॾे या ॿियो रुपयो थो जाए हुत ॾे जे न त पोइ रुपयो थो जाए हित न हुत ॾे अची जहिड़ो लॻो साईं 4 माण्हू मिलिया ॾींहुं ॾिठो बाज़ार ही शहरो दुकानदार थो ग्राहकनि खे चयो भाई ॾिसो भिटाए जो फ़कीर मूंखे थो चए त रुपयो जाए हित ॾे ईअं फ़कीर थींदा आहिनि भिट धणीअ जा सभिनी जो फ़कीर ख़्यालु कर कुझु ख़्यालु करे ईअं दुकान वारे खे थो चए त रुपयो जाए हुत ॾे ईअं ॾिठे जो यार तव्हां पत नथा कयो मूंखे मुर्शिद मोकिलियो आहे जहिड़ा भिटाई कीअं चवंदी के भला साईं घणो किसाब परेशान थी मोटी आयो अची भिट धणी खे कचहरी में अर्ज़ कई मुर्शिद साईं सुभान अल्लाह वाह जो सौदो ॾिस अथव असां फ़ुकरा खे हणी काथे जे दुकानदार असांजा पासा चाढ़े विधा अॼु माण्हू आहे छॾाइण ते थोरी अवल पियो रुपयो जास त बि न पियो ॾे चवां पियो अवल रुपयो वठि मूंखे हित ॾे त बि न मञे थोरे तुंहिंजे नाले चयोमांसि मुर्शिद मोकिलियो आहे त रुपयो त जा हुत ॾे असुल ई न ॾिने तोखे त मां चयो त तूं त कमु ख़राब करे आयो आहे त 110 विझण जो पर हाणे ठहियो हाणे इहे 3 रुपया ॾे मदन खे चइसि मदन वेंदो च हा च वञे साईं मदन हीअ कची पिंडी वाणियो त अलाह हट वारनि खे ॼाणाए ॾाढो करे न मोकिलियो हेॾे साईं मां मस मुड़ुस माण्हू जो बची आहियां
हे वरी को ॿियो सौदो सम्झी वेठा पर से फ़क़ीरनि जो सौदो त ॿियो हो न बाज़ार त ॿी ही न मदन खे लतीफ़ अचो मदन रुपए जी हिते रुपए जी हुते रुपए जी हिते न हुते चएसि 5 मिंट में थो अचां 3 रुपया मदन खणी त उन शहर में वियो चएसि हितां जो को नेक निमाज़ी को शरीफ़ को वॾो फिलहाणो रहे सा हाजी साहब आहे गवार आहे इबादत वारो ॾाढो शरीफ़ आहे उन वटि मदन वियो चएसि हाजी साहब ही रुपयो मां तो वटि अमानत रखां जॾहिं मूंखे घुर थी तव्हांखे ॾियणो पवंदो हिते जो सौदो हिते माना हे जहान हुते माना हो जहान अॻियो जहान इहा ॿोली ही बेटाई जी रुपयो हाजी वटि अमानत रखे हिते जो जॾहिं मां घुराए तोखे ॾियणो पवंदो हुनजो हाज़िर मदन अॻे वधियो रस्ते ते जो अचे रोड ते हिकिड़ो अंधो अखियुनि खां नाबीन अची रुको ने अंधे नाबीन खे न राहे मौला जी फ़क़ीर राहे ख़ुदा जे हे हुत जो सौदो अॻियों अचे वॾो चौसूर ते मजमो लॻो पिया अजब वॾी खलका हिकिड़ी माई आहे ख़ूबसूरत आहे शेरियूं ॿधी नचे थी तमाश बि हुनखे पैसा था ॾियनि मदन बि जो आयो 3 रुपयो ने माईअ ॻाइण वारी खे जी हथ ते रखे तिखो तिखो थो अचे त मुर्शिद जे कचहरी में देरि थी वई आहे जब लतीफ़ सुण जे कचहरी जे क़रीब आयो त जेको पहिरियों फ़क़ीर सौदो वठण वियो हो उथी अरस्तो करे मुर्शिद साईं भिट धणी मदन खे बि हड़बड़ कान्हे तिखो तिखो तो जंहिंजो हवालो पुछजांइ अॼु सही रंग थिया हूंदई मदन सां भेटाए थो चए भाउ सौदो वठी आयो मदन वठी जाओ हथ खाली अथसि हड़ ई कान्हे त छा वठी आयो सौदो कोन वठी आयो आहे इनखे तव्हां थी तिखो तिखो तॾहिं थो चए हट वारा आयो साईं भेटाए जे कचहरीअ में भेटा धणीअ पुछियो भाउ ॿुधाए त मुंहिंजा मुरीद ॿुधनि फ़क़ीर ॿुधनि चयोसि हा रुपए जी हित चई फिलहाणो हाजी साहब उन वटि मूं अमानत रखो तव्हांखे हिते मिलंदो ठीकु आहे रुपए जी हुत फी सबिलिल्लाह फ़क़ीर खे ईंदो आहे तव्हांखे हुते मिलंदो अॻे जहान वाह वाह हिते न हुते सूरत हिकिड़ी औरत ई ख़ूबसूरत शेरी मधी नचे पे गैर शरीयत जो कमु पे करे तमाश बि न पैसा भॼनि मां बि हुन माईअ खे रुपयो अची ॾिनो त मुर्शिद साईं इहो 3 रुपयो जेको आहे न हिते मिले न हुते मिले वञे डरू पए न हिन जहान में मिले न अॻे जहान जो लतीफ़ ऐं मदन इहा ॿोली कई फ़क़ीर हैरान थी विया हाणे शर्मसार थी उथी हथ ॿधी अर्ज़ था कनि मुर्शिद साईं असांखे माफ़ी ॾे अॼु खां वठी असां तौबा कयोसीं वरी न चवंदासीं त मदन छो खयो थी बेशक मदन फ़क़ीर आहे ऐं तव्हांजा सौदा बि निराल तव्हांजी गुज़ारत बि निरालियूं जहिड़ा असांखे ॿिया 2-3 सौदा ॾिस त रोज़ पंहिंजे अकल में जहिड़ो हूंदो अने साईं वरी न छो त फ़क़ीर जी ॿोली फ़क़ीर सम्झंदा आहिनि साईं सोना लतीफ़ तो मुर्शिद भेटाई सोना भेटाई तो निवड़न तन्हा जवारा सोना भेटाई तो निवड़न तन्हा जवारा जिनो बशर सदाई अचल थायर शवारा जिनो बशर सदाई अचल थायर शवारा लतीफ़ ऐं कलंदर असांजे सिंध जा शहंशाह वॾनि आशिक़नि जा कौल आहिनि त लतीफ़ ऐं कलंदर जे दरवाज़े ते जिन बि ज़ियारत जे लाइ ईंदा पर मलाइक बि अर्श खां ॾही ज़ियारत जे लाइ ईंदा लतीफ़ कलंदर थोड़ा लतीफ़ तोदर मुर्शिद भेटाई तोदर निवड़न तन्हा जवारा जिनो बशर सदाई अचल थायर शवारा जिनो बशर सदाई अचल थायर शवारा बोलिया जड़ा कुरान में तो जो थालो हक जो सिंधी ज़बान में मुर्शिद चयो न त ही बैत न भायो ही आयु तूं आहीं नीव मन लाइन पिरन संदे पार ॾे लतीफ़ जा बैत जेके न आयु तूं क़ुरान शरीफ़ जो खई जोर थालो हक जो सिंधी ज़बान में अहिड़ा तो लफ़्ज़ बोलिया जॾहिं क़ुरान में क़ुरान वाल थोरो क़ुरान
हर शवारा अचल सायर शवारा मुर्शिद लतीफ कोदर अचल सा कुरबारा तमर